بالعالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجلين أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد جد الحسن والحسين صلوات الله وسلام عليه وعلى آله الطيبين الطاهرين وعلى أصحابه الأنصار والمهاجرين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. ذوق سان شوق سان وڈی آواز سان محبت سان درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا منعمنا ومأوانا وملجانا حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين. मुझे मेरा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा चंद मुबारक लफ्ज़ न फकीर तिलावत कया, जिनमें अल्लाह ताला इरशाद फरमायो पंहिंजे हबीब पंहिंजे नबी पंहिंजे प्यारे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां मुखातब थींदे अल्लाह इरशाद फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन. ए मुंहिंजा दिलबर नबी, असां तोखे न मोकिलियोसीं मगर समूरन जहाननि जे लाइ रहमत बणाए. वरी तो सुभान अल्लाह. कुल कायनात जे लाइ, अॻियनि पोयनि जे लाइ, ज़मीन और आसमान वारनि जे लाइ, नबातात ऐं जमादात जे लाइ, परिंदनि ऐं चरिंदनि जे लाइ, खुशकी ऐं तरीअ जे लाइ, मखलूक हर अल्लाह जी जोड़ियल शइ जे लाइ मां अल्लाह जो ऐलान आहे त मुंहिंजा नबी मूं रब तोखे रहमत बणाए मोकिलियो आहे. सुभान अल्लाह. जन्नत जे लाइ त रहमत आई, पर जेके जहन्नम में वेंदा उन्हनि जे लाइ तूं रहमत आई. माण्हुनि जे लाइ त तूं रहमत आई, पर जिन्ननि जे लाइ तूं रहमत आई. ज़मीन वारनि जे लाइ त तूं रहमत आई, पर आसमान में रहंदड़ नूरी मलाइकनि जे लाइ तूं रहमत आई. जन्नत जे हूरुनि ग़िलमाननि, जन्नत जी नेमतुनि जे लाइ मूं अल्लाह तोखे रहमत बणाए मोकिलियो आहे. अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. अहिड़ी रहमत बणाए मोकिलियो जे रहमत खां बाद में अज़ाब न आहे, जे रहमत खां बाद में ज़हमत न आहे. अहिड़ी रहमत बणाए मोकिलियो जे रहमत खां बाद में अल्लाह ताला जी तरफां आज़माइश न आहे. जिते मदीने वारे जी रहमत पहुचे उन जाइ तां अल्लाह दर्द दुख लाए छॾींदो. वरी जो सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. दिलियूं हाज़िर आहिनि तव्हां सभिनी जे.
सुभान अल्लाह। एड़ी मदीने वाले की रहमत है जो मुनाफिक दे पवे त मुनाफिक सच्चो मोमिन बनी वने, जहन्नमी ते पवे त जहन्नमी जे ला जन्नत जो टिठो तैयार थी वने। सुभान अल्लाह। पर ये ना है त या रहमत का जरूवा के रहमत उम्मत के थोड़ी मिलदी विरायती विधी न, हर उम्मती जे ला भरपूर रहमत जो हिस्सो है, पूरो पूरो रहमत जो हिस्सो मदीने वाले साईं वटा मिलंदो। तव्हां ॻाल्हि सम्झो, हिकिड़ी शइ विराए जे पई त वधाए फ़क़ीर वियो चई त जे माण्हू ॾिनसि शइ सामान ॾिनसि, कहिड़ी रंग विरासत कहिड़ी कयां, अल्लाह जी विरासत कयां या माण्हुनि जी विरासत कयां? वधाए के माण्हुनि का शइ विरहाइण जे लाइ ॾिनी ॻोठ वारनि, तूं विरा फ़क़ीर आहीं, दरवेश आहीं, साले आहीं, जे ॿुधायो माण्हुनि जी विरासत कयां या अल्लाह जी विरासत कयां? माण्हुनि चयो त अल्लाह जी विरासत कर, रब जी विरासत कयां, भली कहिड़ी विरासत हूंदी? क्या चो भला लाइन लगायो, कंहिंखे हिकु ॾिनई, कंहिंखे ॿ ॾिनई, कंहिंखे पंज ॾिनई, कंहिंखे मुक भरे ॾिनई, कंहिंखे झोल ॾिनई, कंहिंखे वरी थिकाने ॿाहिरि कढी छॾियई। के फ़क़ीर हे छा कई? सभिनी खे पूरो पूरो चयो अल्लाह जी विरासत इहा अथव, रब जी विरासत इहा अथव, कंहिंखे अॼो छॾे, कंहिंखे बुखियो रखे, रब जी मर्ज़ी आहे। सुभान अल्लाह। अल्लाह बेनियाज़ आहे, रब जा राज़ अल्लाह ॼाणंदड़ आहे, अल्लाह जा राज़ रब खे ख़बर आहे, असांखे ख़बर नाहे। अल्लाह कंहिंखे कहिड़ी शइ ॾे थो त फ़क़ीर जी हिकिड़ो अल्लाह सां हुजत हुई, रब सां पंहिंजे प्यारे बाने जी हुजत हुई, उहो मामलो अलॻि आहे। हक़ीक़त इहा आहे अल्लाह कंहिंखे घणो ॾे थो, कंहिंखे थोरो ॾे थो, इहो अल्लाह जो राज़। असीं रोज़ असांखे छो कोन मिलियो, असांखे इहा शइ कोन मिली। सिंधीअ में चवंदा आहिनि अल्लाह सुञाणे सिंग ॾींदो आहे, सम्झो था, सुञाणे सिंग ॾींदो आहे। त कंहिंखे कहिड़ी शइ ॾियां, को माण्हू उन नेमत खे खणण जो क़दुरदान आहे कि न कोन्हे, सम्झो था। दुनिया जूं नेमतूं कीअं आहिनि, अल्लाह जी मर्ज़ी सां मिलंदियूं। अल्लाह सां कंहिंजो मुक़ाबिलो न आहे, न नबी जो, न रसूल जो, न पैगंबर जो, न वली जो। अल्लाह सां न मदीने वाले साईं जो मुक़ाबिलो, महबूब बानो आहे। असां हर नमाज़ में इहो अतहियात में ऐलान कंदा आहियूं, अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, मदीने वारो अल्लाह जो रसूल ऐं बानो आहे। असां बाननि जो ऐलान कंदा आहियूं, अल्लाह सां मुक़ाबिलो न आहे। पर अल्लाह जेको इख्तियार ॾिनो आहे मदीने वारे साईं खे, जेको रहमत अता करण जो इख्तियार ॾिनो आहे, इन रहमत में मुझे दिल पर नबी पंहिंजे हर उम्मत के बराबर करे छॾियो आहे। न कौम, न कबीलो, न नस्ल, न कारो, न गोरो, न गोझो, न सुनो, मदीने वारे जी रहमत जे साए जे हेठां जेको आयो, अल्लाह तेखे अॾे छॾियो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए महबूब मोकिलियो ई तोखे रहमत जे लाइ आहे, अल्लाह तोखे उमायो ई रहमत जे लाइ आहे, मुरब तोखे मोकिलियो ई रहमत विरहाइण जे लाइ आहे। वो जेके नेक आहिनि से त रहमत जो हिस्सो वठनि पिया, पर जेको गुनहगार आहे तर छॾियो वञे, महबूब खां परे थियो वञे, मदीने वारो ज़ोरिया गिरियो उनखे पंहिंजी रहमत अता फरमाए। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ये उर्दू जे शायर सेवा तो वो नबियों में रहमत लक़ब पाने वाले, मुरादे गरीबों की भरने वाले, वो नबियों में रहमत, जो सुभान अल्लाह, वो नबियों में रहमत लक़ब पाने वाले, मुरादे गरीबों की भरमाने वाले, वो नबियों में रहमत। सुभान अल्लाह। दुनिया में तो रहमत मिलती, पर कब्र हशर में भी मदीने वाले की रहमत मिलती।
जिते अबो कम नहीं दो, अम्मा कम नहीं दी, भाई कम नहीं दा, मानू चंदा तो महबूब के अल्लाह रहमत बनायो तो जो फायदो छा है। अल्लाह जे हबीब फरमायो फायदो इयो आ जो जदे अबो अम्मा भाई मित्र माइट यार दोस्त कुल्हे कंदी थी तो के कब्र में उछले मन मिट्टी है दफन करे लता ते पैरन सा मोटी विदा। बुखारी शरीफ में हदीस आ तो वंजण वाले जे जुतिन जा खड़काट वो मयत गुजरो। ये हदीस मुबारक है कब्र वालो दाह करे चंदो ओ वंजण वाला चाचे के सुनाणंदो आ, मामे के सुनाणंदो आ, भाव के सुनाणंदो आ, अजीजन के सुनाणंदो आ, सभनी के सुनाणे रण करे चवादा हिन कब्र अंधेरी कोठरी में मुके केजे हवाले कयो केजे हवाले तो करी पर न अबो दा बुधंदो न यार दा बुधंदो न दोस्त दा बुधंदो पर मुझे मुर्शिद दिल पर स्नेह फरमायो जोर से सुभान अल्लाह फरमाए तो सब कुछ छड़ेगा हूं न छड़ींदो सब कुछ छड़ेगा हूं न छड़ींदो ओ साणी थींदो सीर अनत लाईंदो मोहम्मद मीर अनत लाईंदो मोहम्मद मीर इंदो मोहम्मद मीर अनत इंदो मोहम्मद मीर मित्र मटेरा लाशु लटेरा मित्र मटेरा लाशु लटेरा मित्र मटेरा परसानी थींदो सीर अनत लाईंदो मोहम्मद मीर अनत इंदो मोहम्मद मीर सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। अल्लाह ने कुरान फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुझे दीन नबी अल्लाह तो के नमो किया पर समरन जान दिला रहमत बनाए। रहमत जी माना वसी है। रहमत जो हज़रत मुफस्सिरीन अहले सुन्नत कई माना बयान दे हुए हैं पर असली जो रहमत मुराद अज बयान करना चाहे तो इन रहमत मुराद चाहे इन लफ्ज़ रहमत अल्लाह फरमायो ओ महबूब तू रहमत कंदे इनायत कंदे कीअं रहमत थींदी या नबी जी रहमत कीअं मिलंदी। एकड़ी बड़ी जमात अहले सुन्नत की तफसीर करने वाली इन्हें लिखिया इन रहमत मा मुराद मदीने वाले सैयदा अहले बैत आहिन। मुझे अल्लाह जब महबूब के रहमत बनाए मोकले इनमा मुराद आए नबी सुने फरमाए मां नबी रहमत आया जो मुझे औलाद के अल्लाह मुझे उम्मत के बाइसे रहमत बाइसे निजात अज़ाबन का छुटकारे वाले बनाए हुआ है। जे कौम में जे कबीले में जे गोठ में नबी का शहजादा रहना नबी की आम रहे नबी का बच्चा रहना और नबी के अल्लाह की रहमत वसदिया बरकत वसदिया है। अना जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंगी दिल अहल बेतन साहे जंगी मोहब्बत अहल बेतन साहे अल्लाह रब्बुल इज्जत रब्बे कायनात उन मानो के दिया के रहमत मुस्तफा जो हिस्सों में चलवा
की रहमत मिलंदी मदीने वाले जी रहमत की मिलंदी महबूब जी मोहब्बत की मिलंदी ओ देखो अल्लाह जे हबीब जी रहमत जहान दे मथा पई वसे वर्ष क्यों ना जिन्नन मलाइकन हैवानन इंसानन परिंदन चरिंदन मच्छुन पानी दी मखलूक सुकिए दी मखलूक हर शे दे मथा नबी दी रहमत वसे पई या रहमत असा के की मिलंदी या रहमत की मिलंदी या रहमत उनके मिलंदी जो मदीने वाले साईं जी आर सा मोहब्बत रखण वारो हुजे तेजी मोहब्बत इमाम हुसैन साहिब जंगी दिल इमाम हसन साहिब जंगी दिल मौला अली मुश्किल कुशा साहिब जंगी दिल नबी दी न्याणी सैयदा तैयबा अम्मा फातिमा ज़हरा साहिब इन खानदान साहिब नबी के बचन साहिब उनके बोला कि अल्लाह मदीने वाले की रहमत नहीं चलिया ये खबर पे असन मजा रहमत वसे दी कि न कोदी वसे दिल ने गौर कर ओ फजलाबाद शरीफ बेचने वाला रोशन जमीर हो पर दिल पे गौर दो जे दिल में इमाम हुसैन सा लगावा जिक्र हुसैन मुझे तुझे दिल कटे थी तो के फर्क में थी आल बेतन की खुशी में तुझी खुशी आ इमाम हुसैन दे गुम्ब में तुझी अख मानो को गए समझो अल्लाह के मुस्तफा की रहमत के रसूल नहीं चलोगा नचेगी सुभान अल्लाह समझ में आई यार फरमायो तो मुंह मोहम्मद करीम जी मोहब्बत हसनैन करीम जी मोहब्बत में आ मुझी मोहब्बत जे चाहो था मुझी मोहब्बत नसीब थे मुझे आन सा मोहब्बत रखो दुनिया में फायदो थी दो कब्र में फायदो थी दो हशर में फायदो थी दो हत्ता के दे कौसर ते भी महबूब कौसर प्यारी दा उन जाए ते कौसर उन्हन के मिलंदो जेके मदीने वाले साईं दे बचन सा मोहब्बत रखन क़यामत जे रिहाए शिफा तब उन के मिलंदी जेको मदीने वाले साईं दी आल सा प्यार करण वारो आ हदीस में फरमायो सवाइकुल मुहरिका में इमाम इब्न हजर मक्की रहमतुल्लाह अलैहि हदीस आनिया तब मन अबगद आले मोहम्मद मदीने वाले साईं फरमायो जको आल बेतन सा खूबसूरत आले नबी सा फेर पाए पूरी मशफाअती यौमल क़ियामा और देवा कम जहाए मुझी शिफा का हराम 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 शिफा कौन मिलती मदीने वाले की शिफात कौन मिलती फजलाबाद में तुम्हारो अहल बैत के दुश्मनन के शिफात कौन मिलती शिफात मना रहमत बख्शिश छोटकारो जहन्नम का निजात जन्नत जो बंध जन्नत जो नेमतूं शिफात में मुरादी है ना बख्शिश मिली वही चलो सुभान अल्लाह जेके शिफात नबी जी खपे उनके घुर्जे मदीने वाले साईं जे बचन सा मोहब्बत रखे सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मुझे मुर्शिद दिल पर सही फरमायो अली की औलाद जान अल्लाह प्यारा हसन आई हुसैन मई परवर के प्यारा कौन रखा के अग में हुआ है भी इशारा लन मुझारा बुद्धि नाला नी हजा सुन्नी
हसन हुसैन जो नालो ॿुधंदो आहे उनजो नओं नओं ठवी पवंदो आहे। जेको बुग़्ज़ अहल बैत रखे वणे तो यज़ीदी थे, वणे तो यज़ीद जो साथी थे, मरवान जो साथी थे, वणे तो सही मुझा शिमर जो इब्ने ज़ियाद खे वरी भाकुर पाए उन्हनि सां वञी मोहब्बतूं रखे। शिफ़ाअत उनखे मिलंदी जंहिंजी मोहब्बत हुसैन सां आहे। समझ में आई ॻाल्हि? नबी जो साथ उनखे मिलंदो, रहमत उनखे मिलंदी जंहिंजे दिल जी हर धड़कन ते इमाम हुसैन जो नालो लिखियल आहे। अल्हम्दुलिल्लाह असां करम ई इमाम हुसैन जा हक़दार। हे मुंहिंजो हथ में मुस्लिम जो किताब आहे ज़िक्र हुसैन, ज़िक्र हुसैन। इन में साईं जन आखिर में जॾहिं मुक़दमो लिखी पंहिंजो नालो लिखो आहे उते साईं जन लिखियो आहे सना ख़्वान मुस्तफ़ा व ज़ाकिरे आले अली। चओ सुभान अल्लाह। असां सना ख़्वान मुस्तफ़ा ऐं ज़ाकिरे अहल बैत आहियूं। अली जी आल जे सदके हीअ इज़त मिली आहे। चओ सुभान अल्लाह। असांजी मोहब्बत मौला अली सां आहे, असांजी मोहब्बत इमाम हुसैन सां आहे कि न कोन्हे का? चओ सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद फरमायो अहल बैतन जी मोहब्बत दीन व ईमान अहल बैतन जी मोहब्बत दीन व ईमान अहल कुर्बा जी मोहब्बत अहल कुर्बा जी मोहब्बत हुकूम कुरान अहल बैतन जी मोहब्बत। छो न मोहब्बत रखो, छो न इमाम हुसैन सां मोहब्बत रखूं? माण्हू चवनि था छो मोहब्बत रखूं? हलिया तोखे ॿुधायां छो मोहब्बत न रखूं। जो इमाम हुसैन इमाम हसन जी सूरत में मदीने वारे जो हुस्न नज़र ईंदो आहे। सुभान अल्लाह। जे इमाम आली मकाम हुजे हज़रत सय्यद शुहदा सय्यदना इमाम हुसैन हुजे या सय्यद सादात हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम हुजे, उन्हनि जो हुस्न जमाल सूरत उन्हनि जी शक्लो शबीह रिवायतों पर बेअईनी सूरतों हसनैन जो मदीने वाले साईं जे मुशाबे हुजो। साईं फरमाईंदा आहिनि हुस्न जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो हुस्न ज़ाहिर, ॿियो हुस्न बातिन। हुस्न ज़ाहिर माना शिकिल सभी सुहिणी हुजे, शिकिल सुठी हुजे, चेहरो वणंदड़ हुजे, अखियूं सुहिणियूं हुजनि, वॾियूं हुजनि, कारियूं गजरियूं अखियूं, उनजा छिंभर वॾा, भिरूं सोला सुहिणा गजल, पेशानी कुशादी हुजे, गिलत सफेद ऐं गुलाबी हुजनि, चेहरे ते दाढ़ी हुजे, वार ज़ुल्फ सुहिणा हुजनि, कटको पाए माण्हू जो चेहरो सुहिणो लॻे, हलण भलो हुजे, ॻाल्हाइण भलो हुजे, न थुल्हो हुजे, न सन्नो हुजे, न टिको हुजे, न बिंदरो हुजे, पूरो कद, पूरो कात, पूरो जिस्म मज़बूत जिस्म हुजे, बहादुर हुजे, ज़ाहिरी हुस्न इनखे सलबो आहे। तो सुभान अल्लाह। ॿियो हूंदो आहे हुस्न बातिन, माना सुहिणा अखलाक हुजनि, भला अखलाक हुजनि, कंहिंसां विढ़े न, कंहिंखे गार न ॾे, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाए, कंहिंजी गिला न करे, कंहिंजी गीबत न करे, साईं मुंहिंजा कंहिंजे दिल न आज़ारे, कंहिंखे दुख न पहुचाए, कंहिंखे हंज न रसाए, कंहिंजी गीबत न करे, कंहिंजी चुगली न खाए, कूड़ो कसम न खाए, धोखेबाज़ी न करे, माण्हुनि ते मलामत न करे, छेड़ो
गुनाहन जे वेठो न वञे उन जी दिल पाक हुजे पुरन ख़यालन खां पाक विसविसण खां पाक दिल में सोच भलाई जी हुजे चङाई जी हुजे हुस्न अखलाक अपनाइण वारो हुजे इनखे सरको आहे हुस्न बातिन ज़ाहिरी सूरत खणी सुठी न बि हुजे पर जे इंसान जे अंदर में हुस्न बातिन आहे त उन जी ज़ाहिरी सूरत खे बि ॾेखारे छॾे शिकिल जो ॻोझो हुजे शिकिल जो खणी सांवरो हुजे पर बातिन जो हुस्न अथसि अल्लाह उनखे इज़त वारो बणाए छॾियो हज़रत सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ौम जो हबशी नस्ल हुयो हबशा जो हुयो जेके सिंधीअ में शीती सॾींदा आहियूं इन नस्ल जो हुयो पर मदीने वारे सां दिलि हुयसि चओ सुभान अल्लाह हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु केॾी दिलि न हज़ारींदो हुस्न बातिन अल्लाह अता फरमायो हुयो मदीने वारे साईं फरमायो बिलाल तोखे ॾिसण जे लाइ जन्नत जूं हूरूं सिकंदियूं आहिनि वरी चओ सुभान अल्लाह ये बातिन जो हुस्न जो कमाल ये बिलाल ईंदो हुयो त अबू बकर उमर फरमाईंदा बिलाल सय्यदना बिलाल असां जो सरदार आहे सुभान अल्लाह फकीरो दोस्तो फज़ाबा शरीफ में अचण वारो पंहिंजो ज़ाहिर बि संभालियो पंहिंजो बातिन बि संभालींदा कयो ज़ाहिर में मटको साफ़ पायो अछो उजरो डंदड़ जो साईं मुंहिंजा अच्छा कपड़ा पायो ऐं साईं मुंहिंजा साई चादर धोतल खणी अचो सफ़ेद कपड़ा हुजनि ऐं अखियुनि में सुरमो लॻियल हुजे तेल खुलियल थियल हुजनि जेॾी महिल बि घरां निकिरो ज़रूरी न आहे त ईद ते जुमे ते वञो सम्झो था वे त पासे में छट खयो वञे डंदड़ जे पासे वारो बेज़ार माईअ लाइ कीअं थी सहे सां अॻे ज़ाल ई बेज़ार जरूर चुमी बुमी दींदो हूंदे न वो बेचारी साबिर सब्र करण वारी सब्र करे वञे पर तोखे त कुझु अल्लाह जो खौफ अचणु घुरिजे साईं जन फरमायो त फकीर हुयो हिकिड़ो हज़रत कुदरतुल औलिया महबूब इलाही साईं जो सो हारी ॾाढी कॾहिं कंगो ॾाढीअ खे न ॾे ॾाढी वॾी हूंदी हुअसि माशाअल्लाह सीने खे भरियो वेठी हूंदी हुअसि त वियो पनी जे वारे ते वाटर में पाणी पे वराई उन में वेंदो कयो को नंढड़ो दुरो हुजे नंढड़ी मच्छी हुजे साह में ॾाढ़ी में अंदर हली ॾाढ़ी में अंदर उहा मच्छी वई मरी वई हमरा के छत जेका हुजे सा दिमाग में वेही वई छत वो दिमाग में वेही वई हिनखे ख़बर न पई ज़ाल मटन जे सुमे उहा चवे फकीर तो मां मच्छी जी धप दी जे खुदा जी बानी मां को मच्छी खाती आयो पकड़े आयो किथां आई मच्छी हिकड़ो डी बियो डी नेठ वेहारे पकड़े ज़ाल कंगी जो भी न हेडी मच्छी बाहर निकली समझो था दाढ़ी के कंगो ही न ले मथे के तेल ही ना ने कपड़ा मेरा पायो वेठो आ कर्मी फकीर आही असा जे मुर्शिद के सफाई समझा समझो था सफर में हुजन हजर में हुजन मुर्शिद साफ सुथरा भला कपड़ा पाइंदा समझो था वो शेर पढ़ता है ये मौला गरीब हैं तो क्या हुआ लाल पे तो जाएंगे नहीं यो लाल ते वजह से गरीब है तो शादी पियो मदीने वाले की सुन्नत पे अमल मुनासिब आओ ना साफ सुथरा थी रहो हुस्न वाला सूह वाला कहीं हिबार निकलो तो खबर पवे कर्मी फकीर अचे तो समझो था ईसा अलैहिस्सलाम के जमाने में हवारिया ने ईसा अलैहिस्सलाम जे मथा गुरबत जो दौर आयो हजरत ईसा अलैहिस्सलाम फरमायो हां यहूदी मेणा दीदा हुआ गरीब है मिस्कीन है सैयदना ईसा अलैहिस्सलाम अमर फरमायो घरा निकलो न चप्पल ते ये तेल हणी डाके सैयदना ईसा रुला फरमायो
चप्पन ते तेल हणी दा क्यों चेव छो जे मानू ये यहूदी समझते है को मुर्गी है से मुजा गोश्त खाई आया है तो चप्पन ते गोश्त जो निशान लगो चलो सुभान अल्लाह पानी तो मुफ्त में एकड़ो पैसन दे पानी एकड़ो मानू जे साईं करीम जी दरबार में आयो तो मुंह ते मिट्टी लगे रहे साईं ने फरमायो न के एतरो न तो पुजे जो मुंह धोई अचे रुकी साईं ने नाराज थिया ए समझी लो साहबी हुयो समझी वियो वनी दाढ़ी की कंगो कंगो हणी मुंह धोई साफ थी अच्छा कपड़ा पाए पो साईं जे सामने वठियो नबी साईं फरमायो हां तू सुनो पियो लगी ही त तुजी हालत तुजी पहली हालत का वधिक भली ज़ाहिर के संवारियो तो बातिन के भी संवारियो सुना अखलाक अपनायो भला अखलाक अपनायो कावड़ जे नापे में बाहर निकली वजो जेड़ो फसाद कावड़ गुस्सो कीनो कदूरत सब दिल में कढी दिल में या सोच धारियो या समझ धारियो दसा गुलाम मदीने वाले साईं इमाम हुसैन जाए इमाम हुसैन जोआ जेको अखलाक मदीने वाले साईं जोआ जेको अखलाक मुझे दिल पर नबी जे बचन जोआ असा अहल बैत ऐं मदीने वाले जे तरीके ते हमर वाला समझ में आई अल्लाह के कोन आई सुभान अल्लाह जले तवज्जो जो तुम्हारे बाबा की बुधाया था जने सैयदना इमाम अली मकाम शहीद दिया कोया मुख्तार सकफी तारीख जो हिस्सो है इस्लामी तारीख है मुख्तार सकफी कातिलाने इमाम हुसैन के कत्ल करण शुरू के गोले गोले खलीद बिन यजीद के मारे शिमर के मारा जेके होया ये अमर बिन सअद के मारा जेके बिन लश्कर में होया कोले कोले वारे वारे सामने के मौत जहन्नम हासिल कराई मुख्तार जो नालो किनी पासे अचे तो शिया वठंदा आहिनि सुन्नी वठंदा आहिनि उन सां असांजो मतिलबु न आहे मुख्तार जॾहिं कातिलाने इमाम हुसैन खां हुसैन जो बदिलो वरितो पे गोला कराई वारे वारे सां माराई पे शिबिर पलीत ओ शिबिर जेको सीने हुसैन ते सवार थियो जे खंजर कढी इमाम हुसैन खे चयो त शहादत जे लाइ तयार थी हज़रत इमाम अली मकाम फरमायो शिमिर सीने ता कपड़ो हटाए मां ॾिसां कपड़ो जो हटाई त शिमिर जे सीने ते बरस जा निशान हुया कोढ़ जा निशान हुया हज़रत इमाम अली मकाम फरमायो मुझे नाने नबी सच चयो हुयो एकड़ो कोढ़ो कुत्तो मुझे अहल बैत जे रत में तरकीब को शिमिर जे आखिरी बार हज़रत इमाम अली मकाम ते कयो हुयो सो शिमिर मुख्तार खां ॾिठो लिखंदो भॼंदो अचे मदीने जी मज़ाफ़ात में पहुतो खुदा हुसैन जो शहजादो हज़रत इमाम सज्जाद सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन तो सुभान अल्लाह जेदे अखियुनि जे आॻो अबू हुसैन शहीद थियो हुयो जेदी निगाहुनि जे आॻो हज़रत कासिम शहीद थियो हुयो जे बीमार ज़ैनुल आबिदीन जे साम्हूं भाउ अली अकबर जो लाशो पे हुसैन ज़िंद ते खणी आयो ओ वो इमाम ज़ैनुल आबिदीन जे अब्बास जे लाशे खे कुल्हे ॾियण ते अब्बे जो साथ ॾिनो ओ इमाम ज़ैनुल आबिदीन जेको अब्बे जो दर्द खणी मदीने आयो हुयो या पानी जो गिलास ॾींदो हुयो साईं जन एॾो रोंदा हुया तो ज़ैनुल आबिदीन जी सुहारी मुबारक लुड़कन में तर थी वेंदी हुई हिकिड़ो कासाई बकरी खणी आयो ज़िबह करण जे लाइ साईं जन पुछा कई कासाई हिनखे कुझु खारायो प्यारियो अथई इमाम ज़ैनुल आबिदीन खे तो चवे साईं जॾहिं को जानवर ज़िबह कंदो आहियां त 3 ॾींहं वल उनखे पालींदो आहियां उनखे खाराईंदो आहियां प्यारींदो आहियां पोइ ज़िबह कंदो आहियां जॾहिं कासाई इहा ॻाल्हि कई इमाम ज़ैनुल आबिदीन जी दाह निकिरी मुहम्मद
उठे आसमान ने करे तो मौला का साई के समझा जो जानवर के सिवा बचे ते प्रेमी खारा जे प्यार दे तुझे नबी दे नवासे के प्रेमी प्यासों के शहीद रिवायत में चेतो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन दुख में दर्द में मन सवेर छड़े दिनो कचहरियों छड़े दिनो ये बरन में बयाबारन में निकरी भी दो हो जबलन में निकरी भी दो हो मदीने जे पहाड़ में बाहर निकरी पानी जो मशकीज़ो हुंदो हो मानी हुंदी हुई साखणी वही खेमे में वेही रहंदो 40 ॾींहं वेही अल्लाह जी इबादत कंदा हुआ खेमे में वेठा हुआ होड़ा मुख्तार जे अज़ाब खां रिजंदे शिमिर हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे खेमे में जे पहुंचो शिमिर न सुञातो ते हुसैन जो शहज़ादो शिमिर न सुञातो पर ज़ैनुल आबिदीन सुञातो केरा उन खां बेहाल हुयो अजे इमाम ज़ैनुल आबिदीन के चई साईं पानी जो ढुक मिलंदो जो 5 ॾींहं थी आहे प्यासो आया बुखार आया हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन मशकीज़ो खोलियो प्यालो पानी जो भरे ॾिनो फरमांदा के वट पानी पी वरी ॿियो प्यालो पानी जो भरे ॾिनन अब्बा तोखे अञा टियों प्यालो शिविर खे भरे ॾिनो मानी पई हुई मानी खोले शिविर के दिनन शिविर खाई रट कयो और मर ज़ैनुल आबिदीन के दिसी चवे तो साईं तू के रही जो ना दुखे वक्त में मुके पानी प्यारे थी अरे पानी न मिले हां त मां मरी वया पानी न मिले हां त मुझो मौत वाके थे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो शिमिर सुनाई में जो हुसैन बिन अली आया हुसैन अली बिन हुसैन आया ज़ैनुल आबिदीन आया हुसैन जो शहज़ादा शिमिर जो साईं किबला हे छा माजरा है ता मुके सुनाओ तो मां के रहे मुके सुना तो अचव हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रोई फरमायो बाबा तुके किए न सुनाणंदुस तू वो पलीद आई जो मुझे अपने दे सीने ते मार गिरा हुई तू वो पलीद आई जो मुझे अपने दे जिस्म ते घोड़ा दौड़ाने दे वाचे हुयो मुझे अपने जो लाशो ओ नबी जे कुल्हन जे सवार हुसैन जो जसद करबला में बिनुयो तो ने मथा घोड़ा दौड़ाया हुआ शिमिर तुझी सूरत कीए विसाई चला ओ हेडी मेहरबानी हेडी इनायत हेडी नवाजिश हे पानी प्यालो प्या हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो शिमिर ओ तो यजीदी तोले जो किरदार हुयो ए नबी जे पचड़े जो किरदार सलाम हुजे इमाम जे बचन ता सलाम हुजे नबी दी आल ते सलाम हुजे नबी जे शहजादन ते जन एरे वक्त में मदीने वाले जी सुन्नत के कोल निसारे वाले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या ए शहीद करबला तो दे सलाम ए शहीद करबला तो दे सलाम ए शहीद करबला तो दे सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम इमाम हुसैन जी कुर्बानी याद करे सब हथ मथे करिए सलाम पढ़ो ए शहीद करबला को दे सलाम मोहब्बत से ए शहीद करबला
इज्जत तुझी अजमत के सलाम। और कदम दिखरी में पढ़ी बचो कुरान, आई पढ़ी ने से तू जो पाशान को करी जा उन तिलावत के सलाम, तो करी जा उन तिलावत के सलाम, तुझे इज्जत तुझी अजमत के सलाम। ए शहीद करबला को के सलाम, ए शहीद करबला को के सलाम, तुझी इज्जत तुझी अजमत असगर पेर लो, पानी देगा पाक असगर पेर लो, गोद में तुझे संगस दमड़ो पुलो, नगड़ असगर जी शहादत के सलाम, नगड़ असगर जी शहादत के सलाम, तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम। मौला अली मुश्किल कुशा का रिवायत था, तवज्जो मुड़िया, बड़ी दर्दनाक हदीस। हबीब करीम फरमायो, तुशरो इब्नती फातिमा, जदे क्या मजो लिहारो थी लोग मुझे न्यारी फातिमा आई थी। जी जब फातिमा तो ज़हरा मस्जिद में दान दी, वम्मा सियाबुन मस्बूगतुन बिद्दमिन, अम्मा जी जल्दे हद समय हज़रत इमाम हुसैन दी रत्ताई कमीज़ हुई, सफेद कमीज ने दर्द लगल हुयो, करबला के मैदान में जे कमीज ने मथा तीर लगा हुया, तलवार लगो हुयो, जेका यजीद बिन हुसैन जे जिस्म ता कमीज लाहे उछली। नबी जी न्यारी फातिमा आई दी, फातिमा तो ज़हरा ने मशर में दी, वो कमीज अल्लाह ने अर्श दे हेठा के बिहदी। क़यामत में मालूम के चवे तो कंधा झुकायो, कंधा हेठ कयो जो नबी जी न्यारी फातिमा तो ज़हरा थी। चवे तो छोटी थे, चवे तो इमाम हुसैन जे कातिल जो हिसाब वठण जे लाइ रब जी बारगाह में थिए। तअल्लक़ बिक़ाइमत मिन क़वाइमिल अर्श, अर्श जे तोबे जे पर में फातिमा बीबी चवी मुंहिंजा मौला या अतहुकुम बैनी व बैन क़ातिलिल हुसैन। मुझे कातिला ने हुसैन दे विच में इंसाफ कर, वयहुकुम लिइब्नती व रब्बिल काबा, मुकालमो थींदो, अल्लाह फरमाइंदो फातिमा सब्र कर, जो अॼु मां अल्लाह तोखे इंसाफ अता फरमाईंदुसि। ये मुझी जुबान ये मुझो कलम छा पेश करे, हसनैन जो गम हिया, मुझी जुबान ये मुझो कलम छा पेश करे, हसनैन जो गम हिया, मुझी जुबान मुँह जो
हार विदार हूर हुसैन के यार ओ वही कर पल पल जी बागे इल्म छापे शुक्रे हसने जो हम ओ वही कर पल पल जी बागे इल्म छापे शुक्रे हसने जो हम ही है मुझे जुबाए बोलो कलमा ही है मुझे जुबाए बोलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या नबी आले नबी जमा साहिब रबो भी हर मोहब्बत सा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या या हबीब अल्लाह सुभान अल्लाह। दोस्तों ये है किरदार अहल बैत, ये है बातनी हुस्न अहल बैत जो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजार दर्द सीने में समायल हो या ज़ैनुल आबिदीन हजार दुख समायल हो एड़ो दर्द के न मिलो जो कोई इमाम ज़ैनुल आबिदीन के मिलो। हाँ ना असांजे घर में मैयत थी वने तवज्जो जो थोड़ो अल्लाह सभिनी जे बच्चन जो घर जो खैर फरमाए। जे घर में मैयत थी वने त राज ईंदा आहिनि दिल जाए ॾियण जे लाइ। अब दिल जाए कर तुझो अबो असांजो अबो हुयो सब्र कर अमा जे लाइ सब्र कर सभई दिल जाए ॾींदा आहिनि हाल भाई थींदा आहिनि। पर इमाम ज़ैनुल आबिदीन जे घर जो बच्चो बच्चो कुर्बान थी वियो। नंढड़े अली असगर खां वॾे इमाम हुसैन ताईं चाचा मामा भाइर सौट अगवान दोस्त मोहब्बत रखण वारा हिक जाइ ते शहीद थी विया। पर अल्लाह को ज़ैनुल आबिदीन के दिल जाए ॾियण वारो के मोटी न चयो ज़ैनुल आबिदीन सब्र कर तुझे दुख में बराबर जा शहीद कयूं के न चयो। ज़ैनुल आबिदीन तो बुखारो हुयो उजारो हुयो न। अल्लाह माशाअल्लाह साजे दिलनि के अहल बैत जे दर्द सां सिंगारे गमे हुसैन नसीब फरमाए। सैयदना ज़ैनुल आबिदीन के दिल जाए न ॾिनी। सैयदा ज़ैनब साण के उम्मीद न ॾियारी पर ते बावजूद दुश्मन दर ते हली ईंदो हुयो त उन सां नवाज़िश कंदा उन ते महिरबानी फरमाईंदा हुया। हिकड़ी ॿी रिवायत आहे त कूफे जो हिकिड़ो रहवासी हुजे मदीने पाक में आयो। कूफे जो रहवासी मदीने में आयो। कूफे वारनि सां मदीने वारनि जी दिल ख़त्म थी वई जॾहिं खां इमाम हुसैन खे शहीद कयो वियो। मौला अली सां बग़ावत कई मौला काइनात सां उन्हनि वेर पातो। उन ॾींहुं खां पोइ मदीने जा माण्हू इलाक़ियुनि सां मोहबत न रखंदा हुआ। इहो कूफे जो माण्हू आयो मदीने में चई बाबा रहंदुसि को माण्हू रहाइश ॾींदो मूंखे के रहण जे लाइ न चयो के चयो बाज रहणो अथई त हुसैन जे शहज़ादे ज़ैनुल आबिदीन हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन वटि हली आयो। सही रात रहंदुसि मेहमान थींदुसि मुसाफ़िर आहियां ॿी को मदीने में सुञाणण वारो न आहे रहण वारो न आहे मूंखे चाह मिलंदी रहण जे लाइ जॻहि मिलंदी। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो बा हिकिड़ी राति जो मूं वटि रही पोइ मां अहल बैतनि जो बचो आहियां तुंहिंजी ख़िदमत कंदुसि। असांजे दर ते अचण वारो कॾहिं ख़ाली कोन ईंदो आहे। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन उनके रहायो
जे घर में बिस्तरो पान पे बिछाए जन पानी पान पे भरे जन मानी पान पे खाराए प्यो दी जो सैया इजाजत जो मां मोटी बना सैया फरमायो बा हिकड़ी रात अन्या रहो जो मुझे दिल चले थी अन्या तुनी खिदमत किया बी रात रहाए वरी सागी खिदमत क्या करन सागी मेहरबानी क्या फरमाए थी रात किया सैया फरमाया बा अन्या हिकड़ी रात रहो फिर रातियों गुजरियों दिन रात का बात में जी साईं हाने गंज थी हो हाने वापस तो बना हाने इजाजत जो हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया अपा अन्या रहो नबी जे बचड़े जी दिल चवे थी अन्या तुनी खिदमत कया उन कूफी चयो साईं सुञाणो दा मां के रहा ओके सुञा को तो मां के रहा मुके जानो था बस उन जो यो चवण हुयो ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वही आया साईं फरमाया बाकी सुञाणुस तू वो आई जे करबला में जरे अबू हुसैन अली असगर के खणी आयो हुयो तो पहिरियों तीर हलाइण वारो तू बदबख्त हुई मुझे अबे ते तीर जो हलाया हुया मासूम अली असगर जो हथ तुझे हथ में तेरन आए तो रसवाल हुयो साईं हेदो वडो मुस्लिम कयो बड़ी मेहरबानी ही इनायत पिया कयो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो अब कुफी वो ता कुफी नहीं यजीद जो किरदार हुयो कि मोहम्मद मुस्तफा जे बचड़न जो किरदार है समझो तले सुधा दुश्मन हली आयो तो उन सा बेसान के दुश्मन हली आयो एडो वडो दुश्मन एडो वडो अजीम दुश्मन पर मुझे इमाम सैयदना ज़ैनुल आबिदीन मुझे जान साईं दे नाले ते कुर्बान मुझा बच्चा मुझो अब्बू अम्मा ज़ैनुल आबिदीन ते कुर्बान केरो मेहरबान जो साईं तो फरमाए तो मोहम्मद मुस्तफा दे बचड़न जो किरदार हुआ जो हजारों कम जण वारे ते वो एहसान करे ॾेखारी लायो समझ में आई गल हमने पंहिंजो सिधो कयो अहल बैतन जा हुबदार आयो नबी जे बचड़न जा हुबदार आयो जे मदीने वाले साईं जे आल सा हुब रखण वाला आयो मुझे दिल पर नबी सा जे प्यार करण वाला आयो ए फजलाबाद में अचण वारो ओ मुझा करमी भाइयो किरदार वो अपनायो जेको मदीने वाले साईं जे बचड़न किरदार अपनाए ॾेखारियो उनकी मोहब्बत नमाज सा हुई दीन सा हुई आल बैत जी मोहब्बत कुरान सा हुई आल बैत जी मोहब्बत मदीने वाले साईं जी सुन्नत सा हुई उन्हनि अखलाक जी दामन के कोन छड़ियो पंजा त पंजा परावन जे लाइ रहमत जो बाहिस बणजी विया आहिनि हाणे कुरान जी आयत समझ में आई रब फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा सोना हबीब मुझे जान तेरा रहमत बनाया साई रहमत पीरी दर पीरी नबी के बचड़न के सीने में मुंतकिल थी इमाम मौला अली के सीने में साई रहमत हुई फातिमा ज़हरा हुई तो उन के सीने में नबी वाली रहमत समायल हुई यही रहमत बरसे में हजरत मौला अली का मदीने वाले साईं का इमाम हसन अली हुसैन के यही रहमत
इमाम हसन का अली इमाम हसन मुसन्ना जे सीने में आई इमाम हसन जे नसब में वली आई मोहब्बत हुई रहमत दी आदत हुई अखलाक वाली माफी देण वाली बरकत वाली माण्हुनि सां भलाई करण वाली आई विरासत हुई जेका हुसैन जे सीने मां इमाम ज़ैनुल आबिदीन जे मुंतकिल थी उता अली इमाम मोहम्मद बाक़िर जे भी आई रहमत आई इमाम जाफर सादिक वक्त भी आई रहमत आई इमाम अली तकी अली रज़ा हसन अस्करी अली नकी क़यामत ताईं इमाम महदी जे सीने ताईं या रहमत दी रहंदी अहल बैत जे हुक्मदार खे पैगाम मिलियो जे हुक्मदार अहल बैत आयो नबी जे बचन सां प्यार हुआ त तमाम सुन अखलाक वारा बजो रहमत वाली आदत अपनायो माफी देण वारा थियो माण्हुनि सां इनायत करण वारा थियो फिरण वारा छेड़े वारा न फसादी न इनाद रखण वारा न थियो पारे वारो तो मां बेज़ार हुजे यार तो मां बेज़ार हुजे भाव सां वेर पायो वेठो हुजे अम्मा बेज़ार ज़ाल बेज़ार मिट माइट तो देखा विया वेठा हुजनि अहल बैत जो हुबदार आहीं त ईअं न कर ओ चवनई तूं मचो वाता वराए लख बेर पढ़ण वारो हुजे तुम ये चओ त वाह मां इमाम हुसैन जो इमाम ज़ैनुल आबिदीन जो हुबदार आहियां उन्हनि मूंखे इहा तालीम विढ़ण वारी ॾिनी कोन्हे अमल कबो ले कोन कबो ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई अहल बैत जो हुबदार आहीं त अखलाक सुहिणा धार किरदार सुहिणो धार साईं जन सदाई फरमाईंदा आहिनि त मथां अहिड़ो थी जो क़यामत में पंहिंजो पीर लॼाए हिते तरबियत वठण था अचो न मुर्शिद आहिनि या न आहिनि वरी बचो था त असां हिते कुझु सिखी वेंदासीं सिखी वञी पोइ हिते अमल छो नथो करे तकरीरूं ॿुधी वञी थो 40 सालनि ताईं हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही तकरीरूं कयूं था 35 साल थी विया दिल पर साईं तव्हांखे ॿुधाए पियो 19 सदी थी आहे 19 सदी हे घराणो तव्हांखे दीन सेखारे पियो त अमल छो नथा कयो हा वाह मां त अहिड़ा फ़क़ीर ॾिठा आहिनि जो कल पटको पाया आया हुया हाणे वरी उन्हनि जे पटको मथे ते कोन्हे पटके वारा चओ ॾाढ़ी ॾंदण वारा चओ तस्वीर जमात वारा थियो सुनन अखलाकन वारा थियो माफिन ॾियण वारा थियो भला बणजी ॾेखारियो रहमत वारा बणजी ॾेखारियो बराबा ऐब लिकाइण वारा थियो ऐब पोश थियो सब्र पोश थियो इन जूं दिलियूं न आज़ारियो भला थी ॾेखारियो जेको पाण भलो आहे अल्लाह उन जे लाइ सॼी दुनिया भली बणाए छॾींदो दुनिया में मिलंदी दीन में मिलंदो कब्र हशर जी नेमत मिली कबूल है या गाल रे कोने का कबूल इन गाल पे अमल कबूल है कोने का केड़ा केड़ा अमल करना होता है अल्लाह ताला शान असांगे अहल बैत जो सच्चो हुबदार बनाए मदीने वाले साईं जे बचन जे दिनन राह ते हलाए किरदार इमाम हुसैन अपनाइण जी तौफीक अता फरमाए अल्लाह करे असांजो खुशियूं इमाम हुसैन सां जुड़ियल रहनि असांजो दुख इमाम हुसैन सां जुड़ियल रहे अल्लाह शान दिलनि खे अहल बैत जी मोहब्बत सां चारे रब शाल मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए आख़िर में हेड़ा मिठो हे मुझे मुर्शिदन करीमन जा ॿ नवां किताब मुंहिंजे हथ में आहिनि चओ सुभान अल्लाह हींअर विया साईं जन फरमायो मदीने शरीफ़ वञा थो सालाने उर्स शरीफ ताईं इंशाअल्लाह 15 नवा किताब लिखी तैयार करेंगे सुभान अल्लाह अल्लाह मुझे मुर्शिदन की खिज़री हयात अता फरमाए तवा सभनी ते हक़ात मुर्शिदन जी सेहत जे लाइ दुआऊं घुरंदा रहो हे बोल असांखे अहल बैत जी मोहब्बत वारा दिल पर साईं सेखारिया असां नौकर छा त असांजी औकात छा असांजी हैसियत छा हे दिल पर साईं असांखे सेखारे पियो मस्जिद में वेहण हे असांखे बोल ॿुधाइण ॿुधण दीन सां मोहब्बत रखण दिल पर साईं सेखारियो
जे सेखारियो आहे उन जे लाइ हक़ आहे त दुआ त घुरूं सभु बिल्कुलु साईं जी सिहत जे लाइ सभिनि जे घराणे जे लाइ दुआऊं घुरो त अलाह उन्हनि जे सिहत ॾे मुर्शिदनि जो सायो असांखे देर क़ाइमु हुजे जे हे फैज़ वारियूं बरकतुनि वारियूं महफ़िलूं हे कलमी खज़ाना असांखे मिलंदा रहनि। हे साईं जो किताब आहे खाधे पीते जा अहकाम ऐं आदाब मानी कीअं खाइजे दस्तरख़्वान कीअं विछाइजे उन में ताम कीअं रखिजे सुभान अल्लाह को पहलू दिल पर साईं छॾियो ई न पंहिंजे फ़क़ीरनि मुजरनि गुनहगारनि बेइल्म माण्हुनि जे लाइ हर पहलू रखियो आहे त मानी कीअं खाइजे सो आदाब साईं सेखारियो। ॿियो त किताब साईं लिखियो मींहं कीअं कटिजनि इन ते दिल पर साईं किताब लिखियो सुभान अल्लाह। हे खाधे पीते जा अहकाम ऐं आदाब हे किताब वठो कीअं मानी खाइजे माज़ूम माण्हू मानी कीअं खाए ऐं साईं मुंहिंजा सही सलामत माण्हू मानी कीअं खाए बचड़नि सां जी मानी जे लाइ कीअं तरबियत कजे हे उन जा आदाब साईं लिखिया ऐं ॿियो हे तमामु अहम मसलो ऐं तमामु बहितरीन मुर्शिदनि जी काविश बि आहे ऐं मौज़ू हर हिक जे लाइ आहे त कर्ज़ जा अक़साम ऐं अहकाम कर्ज़ कीअं ॾिजे कर्ज़ कीअं खणिजे ऐं कर्ज़ वठिजे त कीअं वापसि मोटाइजे। साईं फरमायो हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेको माण्हू कर्ज़ वठी वञे पोइ ॾियण वारो इंतज़ार करे